ही महबूब दोस्तन जी फरमाइश ते जेको आहे सो कुछ पेश था कयूं। क़बूल पवे दोस्तन के। शहीदन जे रथ के लिंगन सां लगाए असां मक़तलन जी मिटी के चुमियो आ। ग़ुलामी जा पेरा हीअं था हटाए असां गैरतन जी घिटी के चुमियो आ। अञा जाग जज़्बन मन आहे घटी का सितारन जेॾी सोच पंहिंजी रखूं था। उम्मीदुनि जे अणकुट मौसम में मुर्की समय गीत सजे सफ़र ते लिखूं था। मञूं था अव्हां जे हथन में हज़ारे कलम कूड़ जा कारा कुॾंदा रहनि था ऐं फ़तवा जा फंदा बि लुॾंदा रहनि था। समेदार सरमंद सुम्हारे छॾियो था लिकी मज़हब बणिजे त मेहराब अंदर कई कुर्ब जा काबा डाहे छॾियो था। अव्हां मनसुफ़ो थिया कुफुर जे किसे जा असां सभु लतीफ़ी लहर जे हिसे जा। अव्हां जे हथनि में ही तस्बीह जा दाणा वधनि था रुॻो आङुरियुनि खे वढण लाइ वज़ीफ़नि ते क़ुरान विकिणी छॾियो था। इबादत ऐं ईमान विकिणी छॾियो था। अव्हां जो न इंसानियत सां को रिश्तो असां कोन ॼाणूं खणी अहिड़ो किश्तो। असां में अव्हां में फ़र्क़ु आहे फ़िक्र जो भिटाई बुलाशा सचल जे ज़िक्र जो। अव्हां वटि हदीसूं बमन में बुरनि थियूं खणी मास टुकड़ा उभन ॾे उड़नि थियूं। ख़ुदा जे बि घर में थियूं गोलियूं वसनि थियूं हवाऊं बि रत साण रंगजी वञनि थियूं। अव्हां आयतुनि सां क़तल कीअं कयो था सॼी माठ में सूंहं साड़े छॾियो था। असां इश्क आदम सां ई बसि कयो आहे ॾियो राह ऊंदहि में ॿारे रखियो आहे। असां पंहिंजी तहरीर जे तबसरनि में सदाईं कई आहे वारसी वतन जी। सिबियल ॻाल्हि सां